कायम दायम आही साईं, जीअं सिज चंड तारा। असीं अवांजा बचड़ा आहियूं, बाज कयो बाजारा। रांझन रहंदा सदा सुखी जेके, तुंहिंजो कंदा दीदार। हा मुंहिंजा सतगुरु रोचल शाह, तुंहिंजी महिमा परंपारिया। सतगुरनि जी महिमा सच में अपरंपार आहे। साईं कीअं पंहिंजो कनि था, असीं कीअं साईं जन जा थी वियासीं, इहो बि साईं ई ॼाणनि। सूफ़ी संत रूहानी रहबर मुर्शिद साईं डॉक्टर रोचलदास साहिब जे चरणनि खे नमन था करियूं। साईं जन पंहिंजे पेशे खां हिकु तमामु बहितरीन डॉक्टर हुआ, पर तंहिं हूंदे बि हिननि दीन दुखियुनि जी शेवा करे इन्हनि दीन दुखियुनि में पंहिंजे रब खे पातो ऐं दोखियुनि दर्दवंदनि जी सेवा करे पंहिंजो जीवन सफल कयो। संदन जो जनम 6 जनवरी 1879 ईस्वीअ में सिंध जे रोहिड़ीअ में थियो। संदन जो सॼो नालो डॉक्टर रोचलदास सुजान सिंह मनशारामनी हो। नंढे हूंदे खां ई साईं रोचलदास साहिब तमामु शांत ऐं देरीने सुभाउ जा हुआ। पढ़ाईअ में तेज़ हुया ऐं नंढपण खां ई संदन खे मेडिकल फील्ड में वञण जी रुचि हुई। साईं जॾहिं मेडिकल कॉलेज में पढ़ंदा हुआ, उन ई वक़्तु खेनि पंहिंजो गुरु करण जी इच्छा थी ऐं हुननि उन वक़्तु हज़रत साईं कुतुब अली शाह साहिब खे पंहिंजो गुरु बणायो। साईं जॾहिं डॉक्टरी पास कई त खेनि सरकारी नौकरी मिली, जा हिननि बख़ूबी निभाई ऐं दुखियुनि जी सेवा में दीन दुखियुनि जी सेवा में गुज़ारण लॻा ऐं पंहिंजी ज़िंदगी तमामु सादगीअ में गुज़ारण लॻा। उन वक़्तु प्लेग ऐं ॿियूं घणियूं बीमारियूं हुयूं, जिन जो इलाज जोखम भरियो हुयो, पर साईं रोचलदास साहिब छूत छात खे न ॾिसी तमामु महिनत प्रेम सां सभिनी जो इलाज कंदा रहा। संदन जो एतिरो प्रेम ऐं शेवा भाव ॾिसी उन वक़्तु सरकार साईं जन खे राय साहिब जो खिताब अदा कयो, जो साईं जन वठण खां मना कई। साईं जन सभु कार्य ईश्वर जे सेवा में करे कंदा हुआ ऐं तमामु सादगीअ में रहंदा हुआ। सरकारी नौकरीअ खां पोइ हुननि पंहिंजे गुरूअ जी आज्ञा ते मुफ़्त सेवा करणु शुरू कई। साईं जन डॉक्टरी शेवा सां गॾु ॿियूं घणियूं शेवाऊं बि कयूं। हिननि दोखियुनि जे दर्दनि में पंहिंजे रब खे पातो ऐं आहिस्ते आहिस्ते उन रब सां हिकु थी विया, जिन जो मूल मंत्र हो सेवा त्याग सभ खे हिकु समान मञणु। ऐं अहिड़ी तरह हू सूफ़ी संत थी गुज़रिया, जे हर कंहिं में ईश्वर खे ॾिसंदा हुआ ऐं सभिनी खे हिकु समान सम्झंदा हुया। जय झूलेलाल दोस्तो, तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि जो अॼु जे हिन प्रोग्राम में मास्टर आंजन सिंधु भवन पारां मां संगीता सुखानी हार्दिक हार्दिक अभिनंदन थी कयां। दोस्तो 2021 नओं साल मां भगवान दर प्रार्थना कंदसि सभिनी जो साल सुहिणो ऐं सभाॻो वञे। त दोस्तो नए साल में शुरूआत कयूं था पहिरें प्रोग्राम जी मुंहिंजा साईं रोचल शाह। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, साईं डॉक्टर रोचलदास साहिब मास्टर आंजन जा आध्यात्मिक गुरु हुया ऐं उन्हनि जी वरसी ऐं उन्हनि जो बर्थडे हिन ई महीने आहे। त अॼु असां पंहिंजो सॼो शो डेडिकेट कयूं था डॉक्टर साईं रोचलदास साहिब जे नाले।
अहिड़ा सूफ़ी संत हुया, हुननि सां घणाई कलाकार जुड़ियल आहे हुन दरबार सां। तव्हांखे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे कि मास्टर रांजन साहिब सां गॾु साईं परसराम ज़िया साहिब बि उन्हनि जा पोइ लॻो हुया ऐं मास्टर चंद्र उन्हनि जे परिवार जो बि डॉक्टर रुचलदास साहिब जे परिवार सां गहरो नातो हुयो। त अॼु हिन प्रोग्राम में असीं ॿुधंदासीं सिंधी संगीत जे टिनी परिवारनि खे, मास्टर रांजन परिवार, मास्टर चंद्र परिवार ऐं परसराम ज़िया साहिब जे परिवार खे। त अचो त ॿुधूं था परसराम ज़िया साहिब जे न्याणे साहिब, मास्टर चंद्र जे सुपात्र आदरणीय दादा श्री गोपचंद्र के ऐं आरतीदास चंद्र के। सजण तू न छॾेज आऊं जियां तुंहिंजे आसरे, सभई पारूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं न मूं मटेज, ॿियो मुल्क मटियो तां बेली घोड़ियो, सखी सबा जलबाज करियो का, 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 महर करियो अवियाणे, महर करियो अविहाणे, बाज करियो अवियाणे, बाज करियो अविहाणे, सखी सबा जलबाज करियो का, सखी सबा जलबाज करियो का, महर करियो, महर करियो। दर्द मुझे जो दारू तू ही बेदर्जी माना सुई, हाल सबो ही तो जानी, हाल सबो ही तो जानी, सखी सबा जलबाज करियो का, सखी सबा जलबाज करियो का, महर करियो, महर करियो। डैडी तव्हांखे यादि आहे त डॉक्टर साहिब जॾहिं तव्हां नंढा हुआ त तव्हांखे यादि आहे डॉक्टर साहिब जी? त डॉक्टर रुचलदास साईं असांजे घर में ईंदा हुआ या तव्हां उन्हनि त ॿुधायो तव्हां उन्हनि जी का ॻाल्हि, साईं जिन जी का ॻाल्हि ॿुधायो जेके तव्हांखे यादगिरी हुजे त? डॉक्टर साईं असां वटि असांजे दादा साहिब सां तमामु रूहानी रिश्तो हो ऐं पहिरीं कराचीअ में हुनजी अस्पताल हूंदी हुई, बंस रोड खां थोरो अॻियां सदर पासे नालो हूंदो हुयो कराचीअ में, उते यासीर हूंदी, नालो टुपी वेंदो हो। अच्छा, नालो नहर हूंदी हिकिड़ी पोइ टुटी वेंदा। हा। अच्छा पोइ? ऐं ॿियो हुनजे साम्हूं वरी परसराम ज़िया जो घर हो, अच्छा हा जिते हो रहंदो। जी असां बंस रोड तां ईंदा हुआसीं साईं जे अस्पताल में हा दवा वठणु, माना उन दवा में शफ़ा हुई, दुआ हुई, जी उहा लॻंदी ॾाढी। उहो संत हुआ दरवेश हुआ वॾा, पवित्र दरवेश हुआ, असुर दरबारीअ जा हुआ,
पर कराचीअ में हुनजी हॉस्पिटल हुई, जी हेठि हॉस्पिटल मथे पाण रहंदा हुआ अच्छा बंसोड़ जे पासे में। जी जी ऐं मुंहिंजी शादी जेका थी साहिबु साईं जी ने पाण कराई आया असांजे हुन शादीअ ते। अच्छा अच्छा तव्हां ना शादी 52 में कई 1952 में राइट हा। ओके ओके त उते उल्हासनगर में असां रहंदा हुआसीं हिकिड़ी बाराक में लिया परशुराम दिया असांखे बैरक में रहंदा हुआ। पोइ रिश्तो जेको हुयो थियो तो रिश्तो बि साईं जी ने करायो। अच्छा त शादी उते थी, जी उते असांजी बैरक जी घर हुन ॿाहिरां हिकिड़ो वण हो, वण जे हेठां पैंडा हलायूं उते शादी थी, ओके जिते पाण साईं पाण आया हाज़िर अची कयूं। हा ऐं शांति नगर में हुननि जो अस्पताल हुई 3 नंबर कैंप शांति नगर। जी और शांति नगर जी जेका उहो अस्पताल हुई जी उहा मां संदन फर्ज़ंद पुटु हरिराम उहो डॉक्टर हो। हा त हिननि खे अस्पताल खोलणी उल्हासनगर में छाकाणि सिंधी हिते आहे घणा जी लखो सिंधी आहे तंहिं वक़्तु। हा त चईं भई साईं भाई गोपाल जो हरिराम न वञे उहो दिलि खोले उते भई उते असां अस्पताल खोलियो हा त मां हरिराम सां गॾुसि डॉक्टर हरिराम सां। पोइ वञी उते उहा जॻह खोली हुई, हा बंदि हुई हा सरकारी, खोली उते साईं जन उतां जाम ईंदा जी। हरी टाइम बि जी उते संदसि पुटु आहे प्रीतम हा डॉक्टर प्रीतम उहो दवाऊं ॾींदो आहे मुफ़्त में। वाह वाह ऐं उते सही कैंप जा जेके माण्हू आहिनि से उते दवाऊं करण वेंदा आहिनि। जी त हुन साईं जिन जी असांजे बाज आहे। हा डैडी मूंखे यादि आहे त जॾहिं असां नंढा हुआसीं त हिकिड़ो दफ़ो असांजे बिछटी ते हिकिड़ी वॾी पेती निकिती, कारे कलर जी पेती हुई जंहिंमें बॉटल्स हुयूं ऐं दवाऊं हुयूं। त पोइ मूंखे यादि आहे मुंहिंजी ॾाॾीअ ॿुधायो त इहा ख़ुदि साईं जिन दादा खे ॾिनी, त जॾहिं तव्हांखे काई तकलीफ़ हुजे त सभु लिखियलु हो, हीअ हिन जी दवा, हीअ हिन जी दवा। असां हूंदासीं ठाउसा में ऐं रोहड़ी परे हूंदी, रोहड़ी असांखे अधु कलाक ट्रेन में, पोइ असीं जो रोज़ अचूं वञूं तंहिंखां असां हिकिड़ी पेती ॾियूं त हुन पेतीअ में गोरियूं शीशियूं हुयूं 24 दवाऊं ऐं हिकिड़ी चौपड़ी किताबु, उन चौपड़ीअ में हिकु हिकु दवा जो नालो लिखियलु हो ऐं भई बुखार थिए त हीअ दवा आर्सेनिक ऐं बेलाडोना, ऐं जंहिं मथे में सूरु थिए त हीअ, भई पेट ख़राबु थिए त हीअ गोरी वठो। उहो सॼो पढ़ी उन चौपड़ीअ मां पाण पढ़ंदो हुउसि, पोइ गोरी वठंदा हुआसीं त ठीकु थी वेंदा। मूंखे यादि आहे मूं 1965 आई थिंक अराउंड दैट टाइम और 1966 में जॾहिं असां शिवाजी पार्क में हुआसीं त असां उहा पेती ॾिठीसीं नंढड़े हूंदे। मूंखे अञा ताईं यादि आहे, मुंहिंजे भाउ हरीश खे बि यादि आहे, असांखे बिल्कुलु उहा यादि आहे पेती। दादा जिन ॿुधायूं त भई साईं जिन ख़ुदि असांखे इहा पेती ॾिनी, भई कॾहिं बि तव्हांखे तकड़ में काई बि दवा वठणी आहे त हिन मां कढी करे तव्हां यूज़ कंदा, असांखे ॾींदा। वॾी बॉक्स हुई एतिरी। हा जी जी त उन चौपड़ी उन पुठियां पई हूंदी, चौपड़ी कढी सिंधीअ में लिखियलु हो हिन दवा जो हीअ इलाज, हीअ इलाज, हीअ दवा कढो, उहे गोरियूं अची वठो हुन मां 3 दफ़ा, पोइ उहो सॼो इलाज उन चौपड़ीअ में लॻल हो। असांखे कुझु थींदो हो त डॉक्टर वटि वञण हूंदी, उहा खोले ऐं उन मां गोरियूं वठंदासीं। त असांजे सॼे कुटुंब जो मासचंद्र परिवार, मुंहिंजो ॾाॾो ऐं मुंहिंजो नाना परसराम ज़िया साहिब जिन जो परिवार, असां सभु कनेक्टेड हुआसीं हमेशह साईं जे दरबार सां। ऐं उते प्रोग्राम बि जॾहिं चौंकी थींदी त कंदा हुआ, दुख सुख में शांति नगर में साल मेलो थींदो हो। हा त तव्हां उते वेंदा, राति जो रातियूं गाईंदा चौंकी। असां ते हमेशह साईं जी कृपा रहंदी, दया थींदी। थैंक यू सो मच, appreciate it. Thank you so much, Daddy, for sharing your experiences. Thanks a lot. Bye. मास्टर रांझन जेसि ताईं डॉक्टर रोचलदास साहिब हयात हुया
रोज़ उन्हनि जे दर्शन लाइ उन्हनि जे दरबार में वेंदा हुया। ऐं जॾहिं साईं रोचलदास साहिब ज्योतिर्जोत थिया त उन खां पोइ मास्टर रांझन बि पंहिंजे गुरु यानी डॉक्टर रोचलदास साहिब जूं अहिड़ियूं सुहिणियूं वर्सियूं हुयूं जो उहे अॼु ताईं तमामु घणियूं मशहूरु आहिनि। घणा ई कलाकार संत अची उन्हनि वर्सियुनि में शरीक थींदा। अचो त ॿुधूं श्री मोहनदास वलेचा ऐं कुझु ॿियनि जे वाता उन्हनि वर्सियुनि जे बारे में त मास्टर रांझन पंहिंजे गुरु डॉक्टर रोचलदास साहिब जी वर्सी कीअं मल्हाईंदा। असांजे पूज्य पिता साहिब हिते चोपड़ा कोर जे पोइतां साईं रोचलदास साहिब जन जी वर्सी मल्हाईंदा हुआ ऐं किथां किथां जा संत महात्माऊं ऐं पब्लिक अची करे हेठि धरतीअ ते वेही करे फरास पथारे ऐं आनंद माणींदा हुआ भॼननि भावनि जो। छो जो संत जेके बि ईंदा उन्हनि जी बाणी ॿुधण जे कारण हर कोई तड़फंदो हुयो। हाणे त टीवियूं थी वियूं आहिनि जाम, पर तंहिं महिल टीवियूं न हुयूं त पब्लिक खे इहो ई हिकिड़ो साथ हुयो जो अची करे संतनि जा प्रवचन ॿुधंदा कंदा हुया। हरिओम। मां विजय लालवाणी गुज़िरियल 40-50 सालनि खां सिंधी गीत कलाम ॻाए रहियो आहियां। मूंखे चङी तरह यादि आहे त दादा रांझन साहिब सां गॾु मां घणेई प्रोग्राम पेश कया आहिनि। कॾहिं ॻाए त कॾहिं ढोलक वॼाए। उहे मुंहिंजा सिंधी संगीत जा प्रोग्राम करण जा शुरूआती ॾींहं हुआ। मास्तर रांझन जा केतिरनि ई जॻहियुनि ते प्रोग्राम थींदा हुआ। मूंखे अॼु बि यादि आहे दादा रांझन पंहिंजे घर जे ॿाहिरां पंहिंजे गुरु डॉक्टर रोचलदास साहिब जी वर्सी मल्हाईंदा हुआ। थधियुनि जा ॾींहं हूंदा हुआ, पर तमामु घणी संगत उन वर्सीअ जे प्रोग्राम खे ॾिसणु ईंदी हुई। घणेई कलाकार उते पंहिंजो प्रोग्राम अची पेश कंदा हुआ। अधु राति जो देर ताईं मौज मचंदी हुई। मां पाण खे खुश नसीब सम्झां थो जो दादा रांझन सां गॾु मूंखे ॻाइण वॼाइण जो मौक़ो मिलियो। धन्यवाद। ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो, ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो। सतगुर पंहिंजे सां निभायाऊं नातो, सतगुर पंहिंजे सां निभायाऊं नातो। ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो, ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो। साईं रोचल शाह सभ में सजण ॾिठाई, साईं हरि राम रहे थो लिकल सदाई। साईं दामोदर साही जोत जगाई, रांझन राग ठाहे कुर्ब मां गातो, रांझन राग ठाहे कुर्ब मां गातो। ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो, ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो। सतगुर पंहिंजे सां निभायाऊं नातो, सतगुर पंहिंजे सां निभायाऊं नातो। ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो, ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो। ॾिसो आशिकनि कीअं अलाह खे सुञातो। प्रोग्राम खे अॻिते वधाए रहिया आहियूं, ॿुधी रहिया आहियूं हिंद सिंध जी अहिड़ी बुर्ख शाइरा, अहिड़ी बुर्ख साहित्यकार असांजी भेण आदरणीय दीदी वीना शिरंगी। वीना शिरंगी तमामु सुहिणे नमूने रिसर्च करे पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि घणनि ई संतनि, महापुरुषनि, कलाकारनि, साहित्यकारनि जा डॉक्यूमेंट्रीज़ विझंदी आहे। त अचो ॿुधूं था वीना शिरंगीअ खे डॉक्टर रोचलदास साहिब जे जीवनीअ जे बारे में। जय झूलेलाल। जिए लती
जीअं शाह सचल स्वामी जी ॿोली। स्वामीअ फरमायो आहे, माया बुरी बला कंहिंखे छॾे की न की थी। माया बुरी बला कंहिंखे छॾे की न की सामे। लुटे सभ खे ॾेई हिर्स हवा। लुटे सभ खे ॾेई हिर्स हवा। तंहिंजो लेखो नाहे कोई जंहिंजो सच सहाय। तंहिंजो लेखो नाहे कोई जंहिंजो सच सहाय। सूरत सभई जाइ ॾिसे कुल आलम में। सॼे आलम में इंसान ज़ात खे परखणु। रूहानी वीचार जेके आहिनि उन्हनि जो असरु सिंधु धरतीअ जे रोहिड़ी में जनम वठंदड़ डॉक्टर साईं रोचलदास जिन ते बि पियो। रोहिड़ी पीरनि फ़क़ीरनि दरवेशनि जी धरती रही आहे। उते 1.25 लख पीरनि जी ॻाल्हि कंदा आहिनि। डॉक्टर साईं रोचलदास जिन जा गुरु कुतुब अली शाह हा ऐं उन्हनि जी रूहानियत जे रंग में उन्हनि जे वीचारनि उन्हनि ते एॾो असरु कयो जो उहे उन्हनि जे ॾेखारियल रूहानी राह ते सेवा भावना वारे कार्यनि ते हलंदा रहिया। डॉक्टर साईं रोचलदास जिन MBBS जो प्रोग्राम जेको आहे इम्तिहान पास करण खां पोइ जेको आहे नौकरी खां पोइ ग़रीबनि ऐं जेके बीमार हूंदा हुआ उन्हनि जी सेवा करणु शुरू कई। जॾहिं महामारी फैली प्लेग ऐं स्मॉल पॉक्स अहिड़े वक़्त में माण्हू जॾहिं कीमाईंदा हुआ ऐं हिक ॿिए खां परे परे रहंदा हुआ तंहिं वक़्तु उन्हनि जेको आहे पंहिंजे सेवा कार्य कया ऐं बीमारनि जी जेका आहे ॾेख रेख कई। उन्हनि खे जेके सेवाऊं उन्हनि कयूं उन्हनि खे ॾिसी करे सरकार उन्हनि खे राय साहब जो ख़िताब ॾियणु चाहियो जेको साईं रोचलदास जिन वठण खां इनकार करे छॾियो। हुननि जी भावना हुई त जेके बीमार आहिनि उन्हनि जी तीमारदारी करणु उन्हनि जी सेवा करणु ऐं उन्हनि सरकारी नौकरी बि कई। उन खां पोइ पंहिंजो दवाख़ानो खोलियो ऐं जेके इलाज लाइ ईंदा हुआ उन्हनि जो इलाज कंदा हुआ ऐं तमामु जेको आहे न जे बराबरि जेके आहिनि दवाउनि जी सिर्फ़ु रक़म वठी करे उहा बि घटि ऐं उन्हनि जे जेका बीमारनि मोहताजनि जी ऐं जेके ग़रीब गुरबा उन्हनि जी सेवा कंदा रहिया पंहिंजे डॉक्टरी ज़रिए ऐं पंहिंजे तजुर्बे ज़रिए। विराङो थियो। विराङे बाद उहे लॾे करे हिते भारत में उल्हासनगर में अची आबाद थिया ऐं उल्हासनगर में बि जेके बैरिक्स हुयूं कैंप हुयूं उते जेको आहे पंहिंजो दवाख़ानो खोले करे जेके माण्हू हुआ उन्हनि जी जेका बीमारनि जो इलाज करणु ऐं सेवा करणु लॻा। असांखे फ़ख़ुरु आहे त असांजी जातीअ में अहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि पैदा थियूं आहिनि जिन कर्म करे पंहिंजो जीवन सफ़लो कयो। साईं रोचलदास जिन पंहिंजा वीचार जेके आहे सूफ़ियाना से कलमबंद कंदा वेंदा हुआ कि साहितूं सॼणनि सां इन उनवान तहत उन्हनि कलमबंद कया जेके किताबी रूप में आहिनि ऐं उहे अंग्रेज़ी में बि उन्हनि जा थॉट आहिनि जेके उन्हनि जा वीचार आहिनि उहे किताब जे रूप में अंग्रेज़ी में बि पब्लिश थियल आहिनि। डॉक्टर साईं रोचलदास जे ॾेखारियल राय ते उन्हनि जा जेके पोयां आहिनि से बि पर्दे जे पुठियां ऐं बिना ॾेखाव जे सेवा कार्य कंदा पिया अचनि ऐं उन्हनि जे कर्म वारी शिक्षा जे अॻिते वधाईंदा पिया अचनि। डॉक्टर साईं रोचलदास जिन जो केतिरनि शाइरनि ऐं माण्हुनि ते कलाकारनि ते बि असरु पियो। कवि रांझन ऐं ज़िया जेके हुआ उन्हनि जा गुरु हुआ ऐं उन्हनि जी रूहानियत जो रंग जेको आहे उन्हनि जी पोइ जेका शाइरी उन्हनि लिखी आहे उन में साफ़ नज़र ईंदो। शाह साईं फरमायो आहे जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त तमय छॾ तमामु जे भाई जोगी थिया त तमय छॾ तमामु गोला जे गोलनि जा
तिंजो थी गुलाम, गोला जे गोलनि जा तिंजो थी गुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीनीअ खे कतलाम, त नांगा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में। साईं रोचलदास जिन त करम करे पंहिंजो जीवन सफल करे विया ऐं मां पंहिंजा श्रद्धा जा गुल अॼु जे हिन ॾींहं ते उन्हनि खे पेश करे रही आहियां। महान शख्सियत डॉक्टर साईं रोचलदास जिन खे ऐं उन्हनि जी सेवाउनि खे सलाम करे रही आहियां। अचो त असां बि उन्हनि जे ॾेखारियल कर्म जी राह ते अॻिते वधूं। मां नमन कयां थी डॉक्टर साईं रोचलदास जिन खे ऐं बारंबार मुंहिंजो नमस्कार पंहिंजे श्रद्धा जा गुल अॼोके ॾींहं ते अक़ीदत तौरु मां पेश करे रही आहियां। दोस्तों, मूंखे पूरी पक आहे तव्हांखे अॼु जो ही प्रोग्राम बेहद पसंदि ईंदो। मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जो हर दफ़े तव्हां असांजा प्रोग्राम्स ॾिसो था ऐं सुहिणनि कमेंट्स करे असांखे ॿुधायो था कि तव्हांखे इहो प्रोग्राम कीअं लॻो। मूंखे हाणे बि तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। तव्हां असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा त असांजो ही प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। तव्हांखे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे कि डॉक्टर रोचलदास साहिब जे मथां जेका आरती लिखी वई आहे उहा ॻाई आहे असांजे अॼु जे फ़नकार ऐं सुहिणे कलाकार असांजे भाउ अजय मुकेश। असां अजय मुकेश जा बि बेहद शुक्रगुज़ार आहियूं। अचो त प्रोग्राम जो समापन कयूं था हिन सुहिणी आरतीअ सां। ओम जय रोचल शाह अवतार, साईं जय रोचल शाह अवतार। संत सचो साईं पूरण, संत सचो साईं पूरण, शांतिय जो सरदार। ओम जय रोचल शाह अवतार। तुहिंजी सखावत आहे निराली, दुनिया जा दातार साईं दुनिया जा दातार। ज्ञान जी जोत जगायो, ज्ञान जी जोत जगायो, कढो अंदर जो अंधकार। ओम जय रोचल शाह अवतार। मेहर संधो तू मालिक, महिमा तुझी अपार साईं, महिमा तुझी अपार। मेहर मया जो दान दियो, मेहर मया जो दान दियो, बाझ करी बाझा। ओम जय रोचल शाह अवतार। दर तुझे ते सवाली, उथ चन था हजार साईं, उथ चन था हजार। मन जूं मुरादियूं था माणिन, दिल जूं मुरादियूं था माणिन, करे मूर्तिअ जो दीदार। ओम जय रोचल शाह अवतार। शरण पंहिंजी लजड़ी रखी, बेड़ा कर तूं पार साईं, बेड़ा कर तूं पार। भव सागर जे सीर मां
भवसागर जे सीर मां तार्यो तारण हार। ओम जय रोचल शावतार तो वट साईं कमी न काई नूरिया ही निर्वार साईं नूरिया ही निर्वार। आहे तुई जो दाता हर दम तुई जो दाता भरियल सब भंडार। ओम जय रोचल शावतार हथ जोड़े अरदास करूं था वंदना वारंवार साईं वंदना वारंवार। पंहिंजे दासन ते साईं पंहिंजे बचड़न ते साईं महर कयो मन ढार। ओम जय रोचल शावतार ओम जय रोचल शावतार साईं जय रोचल शावतार। संत सचो साईं पूरण संत सचो साईं पूरण शांतिय जो सरदार। ओम जय रोचल शावतार